नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट करायो आहे शहबाज़ अली मल्हा। जुंगशाही यूनियन काउंसिल जे वाइस चेयरमैन जी ख़ाली पयल सीट ते इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिबि पीपी जे उम्मीदवार मक़सूद अहमद सुमरो 1284 वोट खणी कामयाबी माणे वरिती आहे। 24 सेप्टेम्बर ते रथियल यूसी जुंगशाही जो वाइस चेयरमैन जे इलेक्शन वारे तक खे 4 वार्डनि ते मुश्तमिल करे 6 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं हुयूं, जिन्हनि में हज़ारे वोट दाख़िल हुजण बावजूदि 30% वोटरनि जो टर्नआउट रहियो ऐं कंहिं बि पोलिंग स्टेशन ते को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। जॾहिं त अमन अमान खे बहाल रखण लाइ जुंगशाही पुलिस समेत मकली ऐं ठटे जी पुलिस गश्त करण समेत इलेक्शन कमिश्नर ठटो ऐं असिस्टेंट कमिश्नर ठटो पिणु पोलिंग स्टेशनुनि जो दौरो कयो। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ पीपी जे उम्मीदवार मक़सूद अहमद सुमरो 1284 वोट खणी कामयाबी माणे वरिती आहे। जॾहिं संदसि मुक़ाबले में पीटीआई उम्मीदवार मलिक नवाज़ जोखियो 295 वोट खणी ॿिए नंबर ते रहण सां गॾु टे नंबर ते आज़ाद उम्मीदवार वकास अहमद मुग़ल रहियो, जेको सिर्फ़ु 210 वोट खणी सघियो। ज़िमनी इलेक्शन चीफ इलेक्शन कमिश्नर ठटो, असिस्टेंट कमिश्नर ठटो, डीएसपी ठटो, वहीद बेग इंचार्ज पुलिस पोस्ट जुंगशाही फरहान ऐवान, असिस्टेंट मुख्तियार कार ठटो,